नाज़रीन नव तेरो मामा के ॿुधायो पुलिस पारां औरताणी आवाज़ ते हिक जी अफ़वाह थियल 3 ॼणनि खे बाज़ियाब कराइण जी दावा कई पई वञे। खे ॿुधायो नाज़रीन इन हवाले सां पुलिस ॼाणायो आहे त बुरड़ा पतण वटां ॾोहारियुनि सां मुक़ाबले दौरान न्यू बस स्टैंड वासी 3 ॼणनि खे बाज़ियाब करायो आहे। ॿुधायूं पिया नाज़रीन नव तेरो मां पुलिस पारां औरताणी आवाज़ ते हिक जी अफ़वाह थियल 3 ॼणनि खे बाज़ियाब कराइण जी दावा कई पई वञे। नव देरो मां नूर मोहम्मद सुमरो असां सां लाइन ते मौजूद है। जी नूर मोहम्मद सुमरो वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल लाड़काणे जे न्यू बस स्टैंड मोहल्ले में अगवा थी वियल 3 ॼणनि खे नव देरो पुलिस बुरड़ा पतन जे इलाइक़े में बाज़ियाब कराइण जी दावा कई है। डीएसपी नव देरो थाने से प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त टिनी मगविन खे 31 अक्टूबर ते शिकारपुर जे बचल पयो थाने जे हद मां अगवा कयो वियो हुयो, जंहिंखे अॼु एक खां ॿिए हंधि मुंतकिल करे रहिया हुआ त ओचितो ॾोहारियुनि सां बुरड़ा पतण वटि मुक़ाबिलो थी पियो, जंहिंमें ॾोहारी फरार थी विया। डीएसपी नौंदरो इहो बि ॿुधायो त मगवीअ जे वारसनि खां 30 लख बुंग पिणु तलब कई। मगवी सईद मीर जे त ॿुधायो त हिकु नंबर ते ओचितो राब्तो थियो हुयो, जंहिं सां मुसलसिल चइनि महीननि खां राब्ते में हुयासीं। 2 दोस्तनि सां गॾिजी उन्हनि शादी करण लाइ वियासीं त शिकारपुर जे कचे वारे इलाइक़े में हथियारबंद अगवा करे खणी विया। जी महिरबानी अवां जी नूर मोहम्मद सुमरो तफ़सील ॾियण लाइ।